अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमी ॾिसी रहिया सिंधी नाज़ टीवी। मेहरबानी करे तव्हां चैनल सब्सक्राइब न है थियल तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो नाज़रीन मुमताज़ मौलाई जो हिकिड़ो फोटो सोशल मीडिया ते तमाम घणो वायरल थी रहियो आहे ऐं ही जेको आहे तव्हां पाण स्क्रीन ते फोटो ॾिसी रहिया आहियो, ये मुमताज़ मौलाई जो आहे। जी नाज़रीन तव्हां पाण ॾिसी सघो था त मुमताज़ मौलाई जे अॻियां फटाका रखियल आहे। त नाज़रीन ये हुई अॼु जी शॉर्ट वीडियो ऐं अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। थैंक यू फॉर वाचिंग।